तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान खिलाफ तोशाखाना केस में हाजिरी खां छूट बाबत दरख्वास्त फ़ैसिलो महफूज़ जज के धमकियों ॾियण जे केस जी ॿुधणी दौरान 12:30 वॻे ताईं वक़्फ़ो जज रिमांड ॾींदे चयो आहे त जेकॾहिं इमरान खान पेश न थियो त गिरफ़्तारी वारंट जारी कया वेंदा। तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान तरफां ज़मान पार्क लाहौर खां दाता दरबार ताईं रैली कढी पई वञे। ज़िले इंतज़ामिया तहरीक इंसाफ खे रैली जी मशरूत इजाज़त ॾेई छॾी। आजियां लाइ कैंपूं हणण ऐं डंडा खणी अचण ते पाबंदी। रैली जे रूट में ईंदड़ स्कूल ऐं कॉलेज बंदि रखण जो हुकुम। वर्ल्ड बैंक बरसाती बोर्ड मुतासिर इलाक़नि में नए सरडावर की तजवीज़ दी छड़ी। वडे वज़ीर मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक के आला सतही वफ़द की मुलाकात। बरसाती बोर्ड खां पोइ जी सूरत हाल जो जायज़ो। वडे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में ज़राअत जी बहाली लाइ क़दम खया विया आहिनि। हारियुनि खे ॿिजनि जी फ़राहमी लाइ आलमी बैंक खां मदद हासिल कई वई आहे। सिंध हाई कोर्ट तरफां पीपल्स पार्टी MPA जाम अवैस के नाअहल करार ॾियण बाबत दरख्वास्त ते स्पीकर आगा सिराज दुरानी ऐं जाम अवैस गोराम के नोटिस जारी। अदालत तरफां ईंदड़ ॿुधणी ते समूरियुनि धुरियुनि खां जवाब तलब। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पोलियो मुहिम जो इफ्तिताह करे छॾियो। पोलियो ख़िलाफ़ मुहिम 19 मार्च ताईं जारी रहंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान दुनिया जे ॿिनि पोलियो जो शिकार मुल्कनि मां हिकु आहिनि। मुल्क में अप्रैल 2022 खां हिन वक़्त ताईं पोलियो जा 20 केस रिपोर्ट थिया आहिनि। पोलियो जे समूरनि केसनि जो ताल्लुक़ कैपी सां आहे। समूरनि सूबनि मां हाकारी माहौलियाती नमूना बि रिपोर्ट थिया आहिनि। 30 महीननि खां को बि पोलियो जो केस ज़ाहिर न थियण सिंध जी वॾी कामयाबी आहे। कराची के मंगू पीर वाले इलाके में CTD सां मुक़ाबले दौरान KPO ते हमले जो मास्टर माइंड साथी समेत मारिजी वियो। 2 दहशतगर्द गिरफ़्तार। मारिजी वियनि जी इरियादुल्ला ऐं अब्दुल वहीद तौर सुञाणप। CTD इंचार्ज उमर ख़त्ताब मूजिब इरियादुल्ला कराची पुलिस ऑफिस ते हमले जो मास्टर माइंड हो। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां आपघाती जैकेट 2 मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान हथ आयो आहे। धारियुनि जी आबादगारी, करप्शन ऐं डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जो लॉन्ग मार्च रमादमा। अॻवाननि जो चवणु आहे त डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश पधरी थी चुकी आहे। हुक्मराननि खे सिंध जे हक़नि ते सौदेबाज़ी जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सूफ़ी बुजुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज जे उर्स जी आख़िरी धमाल। वॾो वज़ीर मुराद अली शाह दरगाह ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े रहियो आहे। मलाखड़ो थींदो। कामयाब पहलवाननि खे शहबाज एवार्ड सां नवाज़ियो वेंदो। मौसीक़ी जी महफ़िल में नालेवारा रागी सुरनि जी वर्खा कंदा। फ़नकारनि, शाइरनि ऐं अदीबनि लाइ एवार्ड तक़रीब थींदी। कश्मीर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान गोसपुर वेझो अगवा थियल 2 एहलकारनि खे बाज़ियाब कराइण जी दावा। इलाक़े में अब्दुल गफ़ार विस्तड़े ऐं सज्जाद जखरानी खे राजूनी कोशिशुनि बाद डील ज़रिए बाज़ियाब कराइण जा चोबोल। नवाबशाह जे 20 सेक्शन थाने जी हद में गूंगी नीगरी सां मुबैना तौर ज़्यादती जी कोशिश। पाड़े वारनि नीगरी के ज़्यादती खां बचाए वरितो। जवाबदार गिरफ़्तार। केस दाख़िल। मीरपुर ख़ास में सुजुकी अंदर गैस सिलेंडर जो धमाको। 1 ॼणो सड़ी फौत, 1 ज़ख़्मी। लखी वेझो करंट लॻण सबबि नींगर फोत। ॻोठ अली मोहम्मद बिरोही में सनाउल्ला बिरोही करंट सबबि दम धणी हवाले कयो।
स्टेज अदाकारनि जी सलाहियतनि खे उजागर करण लाइ माजिद में स्टेज ड्रामो भरम पेश मक़ामी अदाकारनि पंहिंजी सलाहियतनि जो इज़हार करे माण्हुनि खे मोहे छॾियो। अफगानिस्तान खिलाफ T20 सीरीज़ लाइ क़ौमी क्रिकेट टीम जो ऐलान कयो पियो वञे। शाहीन अफरीदी जे इनकार खां पोइ शादाब ख़ान खे कप्तान बणाइण जो फ़ैसिलो, इमाद वसीम, फ़हीम अशरफ, आज़म ख़ान जे स्क्वाड में वापसी जो इम्कान, साइम अयूब, एहसानुल्लाह ऐं उसामा मीर खे टीम में शामिल कयो वेंदो।